कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा। अॼु जो ॿारु सुभाणे जो साइंसदान थी सघे थो। इन उमेद खे हक़ीक़त में तब्दील करण लाइ IBA जे इंतज़ाम हेठि हलंदड़ घोटकी जे इस्लामिया पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में पहिरियों भेरो साइंसी मेलो लॻाए मुस्तक़बिल जे मेमारनि जे कयल कम खे निर्वार कयो वियो। साइंसी मेले में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां तयारु कयल इलेक्ट्रॉनिक्स शयुनि समेत मुख़्तलिफ़ तजुर्बनि जी नुमाइश कई वई, जंहिंखे शरीक माण्हुनि पारां भरपूर साराहियो वियो। साइंसी मेले में डायरेक्टर IBA स्कूल्स डॉक्टर फिदा हुसैन चांग, एडिशनल डायरेक्टर डॉक्टर नूर हसन शर, प्रिंसिपल अब्दुर्रहीम लगारी, मंजूर अमन महर, ज़हूर अमन चाचड़, म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन असगर अली शाह गीलानी, वीडियो जे चीफ एग्जीक्यूटिव अली हसन महर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे साइंसी मेले में शरीक मुख़्तलिफ़ माण्हुनि ऐं शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि जो चवणु हो त हिन जो बुनियादी मक़सदु त इहो आहे त असां ॿारनि में जेका आहे साइंस जी सिख्या जे लाइ ऐं साइंस बेसिकली साइंस करण जे लाइ उन्हनि में हिकिड़ो शौक़ु पैदा कयूं। साइंस में इल्म में जेका रिसर्च थी आहे उहो इहो ई ॿुधाए थी त जेसि ताईं सिखंदड़ जेको आहे ॿारु आहे जेको उनखे जेसि ताईं इन्वॉल्व नथो कजे सिखण जे अमल में, जेसि ताईं हू पाण शयूं नथो करे पंहिंजे हथ सां ऐं पाण सोचे नथो, एसि ताईं हू सिखी नथो सघे। जेको अॼु असां हिते मॉडल ॾिठा आहिनि उन में लॻे थो त असांजे तालीम इदारनि में हिन अरिड़हं में वॾो शौर अची चुको आहे। मैट्रिक या मैट्रिक खां अंदरि जेके ॿार आहिनि उन्हनि तमामु वॾी साइंसी जेका प्रोजेक्ट जेके आहिनि असीं जेके ॾिठा इंतिहाई हाई लेवल जा आहिनि। डायरेक्शन हुई त असां हिकिड़ो साइंस एक्सपो अरेंज कयूं जंहिंमें ॿारनि जा जेके आइडियाज़ आहिनि उहे ज़हनी जेके ख़्यालात आहिनि उहे कंहिं मॉडल जी शक्ल में अची करे साम्हूं अचनि। इस फील्ड में अपने तजर्बात वो जो कर रहे हैं, एक्सपेरिमेंट्स करते हैं, साइंस के बारे में जानते हैं, उन्हें अमल में लेकर आए, इम्प्लीमेंट हो। असांजो प्रोजेक्ट सोलर सिस्टम तो स्टार्ट थिए थो पियो। सोलर सिस्टम जे बारे में असां पूरी इंफॉर्मेशन ॾींदासीं ऐं असां होलोग्राम आहे असां वटि जेको फ्यूचर टेक्नोलॉजी आहे ऐं असां वटि सोलर प्लेट्स आहिनि। असां सोलर प्लेट्स जे ज़रिए बिजली प्रोड्यूस कयूं था पिया ऐं असां वटि नेचर आहे, उन खां बाद असां वटि वाटर साइकिल आहे। हम लोगों के पास है सुपर एटम हम लोगों के पास बहुत ज़्यादा मीन्स हर किसी की नॉलेज में है। जैसे कि अब यहाँ पर ये हम लोगों के पास न्यूक्लियस है और ये हम लोगों के पास इलेक्ट्रॉन है, ये एक दूसरे के साथ बाइंड है किस बिहाफ पर इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन। हमें बहुत अच्छा लग रहा है जब हम ये प्रोजेक्ट बना रहे हैं, हमारे जो माइंड है उसमें भी मीन्स बहुत सारा इजाफा हो रहा है और हमें ना बहुत सारी तालीम भी मिल रही है। साइंसी मेले जे यादगार लम्हनि खे महफ़ूज़ करण लाइ शागिर्दाणियुनि पारां हिक ॿिए सां सेल्फियूं बि कढायूं वयूं, जॾहिं त शरीक मुख़्तलिफ़ तालीमी माहिरनि ऐं साञावंदनि इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त कामयाबी जी बुलंदियुनि ताईं पहुचण लाइ तालीमी मैदान में सख़्तु महिनत कई वञे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़ घोटकी।